आस्क मुफ्ती मुजीब रहमान। अच्छा, आई लव जेको आहे इहो इंग्लिश जो लफ़्ज़ आहे। सोली सिंधी में इनजी माना बीहे थी मूंखे प्यार आहे, पोइ जंहिंजो नालो तव्हां अटैच कयो। कोई माण्हू चओ न हे साईं आई लव त जेको आहे ॿिए कंहिंजे लाइ इस्तेमालु थींदो आहे। बिल्कुलु साईं जाइज़ आहे। कोई मुस्लमान जेकॾहिं पोस्ट लिखे थो या अहिड़ी तरह ज़बानी एतबार सां चवे थो, छो त मुस्लमान में अंग्रेज़ बि त आहिनि न। असां सोली सिंधी में चवंदा आहियूं त मूंखे मोहम्मद सां मोहबत आहे, त तव्हांजो अंग्रेज़ जेको आहे न असांजो मुस्लमान, उहो ईअं न चवंदो, सिंधी में न चवंदो मूंखे जेको मोहम्मद सां मोहबत आहे, बल्कि उहो इंग्लिश में वर्ड इस्तेमालु कंदो, उहो चवंदो आई लव मोहम्मद। त हे बिल्कुलु जेको आहे जाइज़ आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि जेको टेंशन न आहे। ऐं ॿुधो काफ़ी टाइम खां वठी करे इंडिया जे अंदरि इहो मसइलो थोरो थियो आहे। इंडिया जे अंदरि इहो मसइलो थियो आहे। इन ॻाल्हि ते काफ़ी जेको आहे हिंदुनि रिएक्शन खयो आहे त इहो तव्हां पोस्ट लॻाइण जी कोशिशि न कयो, बैनर लॻाइण जी कोशिशि न कयो। असां ॾिसो पूरी दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त असांजे दिलि मां, मुस्लमाननि जी दिलि मां, दुनिया जो कोई बि इंसान रसूल जी मोहबत जेको आहे कढी नथो सघे। असांजी दिलि में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम ऐं मोहबत, असांजे ख़ानदान, असांजी औलाद, असांजी घरवारियूं ऐं असांजी तमामु नसल खां ज़्यादा असांजे दिलि जे अंदरि जेकॾहिं कंहिं शख़्सियती ताज़ीम आहे, मोहबत आहे, उहो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बाक़ी मां काफ़ी जेको साथियुनि खे ॿुधाईंदुमि जेके चवंदा आहिनि न साईं असांजा हितां वारा ॾिसो गैर मुस्लिम ॾिसो केॾा ग़रीब आहिनि, हितां वारा असांजा जेको हिंदू केतिरा ॾिसो ग़रीब आहिनि, कंहिं सां जेको अटकाईंदा न आहिनि, ऐं हितां वारा मुस्लमान हिंदुनि जे मथां जेको क़ाबिज़ आहिनि, ईअं बिल्कुलु न आहे। ईअं बिल्कुलु न आहे। हितां वारो हिंदू जेकॾहिं हिंदुस्तान में वञे न, ऐं तव्हां बि हिंदुस्तान में वञो, पोइ मां तव्हां खां पुछा कंदुमि त इहो हिंदू तव्हां सां घणे वीह सौदो करे। मुस्लमान खां ज़्यादा, मुस्लमान हिंदुनि खां, इन ॿिन्हिनि खे जेकॾहिं असां गॾु बीहारियूं, इन मां ज़्यादा में ज़्यादा मोतदिल जेको आहे न उहो मुस्लमान आहे। उहो ज़्यादा में ज़्यादा मोतदिल मुस्लमान आहे। असांजे पाकिस्तान में ॾिसो हिंदुनि जूं केतिरियूं जेको आहे, केतिरा जेको मंदर आहिनि, असां उन्हनि ते कंहिं क़िस्म जो कोई बि रिएक्शन एतिरो न आहियूं खणंदा। न असां हिंदुनि खे खामखा जेको उनजी पिटाई कंदा आहियूं। बिलफ़र्ज़ कंहिं इलाइक़े में हुजे थोरो घणो त ॿी ॻाल्हि आहे, थोरो घणो 20-19 त ॾिसो हे 4 आङुरियूं बि बराबरि न आहिनि। 20-19 हुजे कोई मसइलो न आहे। कंहिं जॻह ते यार कंहिं हिंदू ॻाल्हि कई हुजे यार मूंखे मुस्लमान जेको आहे कुटियो आहे, त मां चवंदो इहा 20-19 ॻाल्हि आहे। बाक़ी हिंदुस्तान में मुस्लमाननि जे मथां ज़्यादा जेको जबर कनि था न, इहो हिंदू कंदा, एतिरो असां पाकिस्तान में मुस्लमान हिंदुनि जे मथां न आहियूं कंदा। इहा ॻाल्हि बिल्कुलु क्लियर आहे। हिते जेको आहे न, हिते पाकिस्तान जे अंदरि हिंदुनि जे मथां असां इंतिहाई बहितर जेको आहे मामिलो रखियो आहे, जेको असांखे रखणु खपे। असांखे शरीयत दर्स ॾिनो आहे, इस्लाम दर्स ॾिनो आहे। तव्हांजे पड़ोस में, इलाइक़े में हिंदू रहे थो त उनखे रिस्पेक्ट ॾियण जी कोशिशि कयो। उनजे जान ऐं माल जी इज़त आबरू जी मुस्लमान ज़िमेदारी खणंदो, पर हिंदू साईं कॾहिं बि इहा न कंदो। इहा ॻाल्हि मां चवां थो 100 साल खां बाद में मुजीब रहमान जी रिकॉर्ड थिए थी, इहा तव्हां महफ़ूज़ करे छॾियो। हिंदू कॾहिं बि इहा न कंदो। हिंदू खे कॾहिं बि अगरि पंहिंजे इलाइक़े जे अंदरि ताक़त मिली वई न, त मुस्लमान सां 2-4 वांगुरु मामिलो कंदो। हा, 2-4 वांगुरु जेको मामिलो कंदो। त हिन टाइम जेको इंडिया जे अंदरि हिंदू जेको रिएक्शन खणंदा, इंतिहाई ग़लति आहे, इंतिहाई ग़लति आहे। ऐं मां सम्झां थो इहो उहे नुक़सानु ॾिसंदा, हाणे न ॾिसनि, बाद में बिलफ़र्ज़ ॾिसी सघनि था। बहरहाल कंहिंजे रिलीजन सां, कंहिंजे मज़हब सां, जंहिं बि तव्हां मुल्क जे अंदरि रहो था, उहो जेकॾहिं पंहिंजी मोहबत इज़हार करे थो, कोई बि दुनिया जो मज़हब उनखे रोके नथो सघे। हिन टाइम असांजे पाकिस्तान जे अंदरि हिंदू रहंदा आहिनि, ईसाई रहंदा आहिनि, कम्यूनिट्स रहनि था, सभई रहंदा आहिनि, गैर मुस्लिम काफ़ी रहंदा आहिनि। त उहे पंहिंजे मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते, जेके उन्हनि जा ताज़ीम वारा ॾींहं आहिनि न, उन ताज़ीम वारे ॾींहंनि ते उहो पंहिंजो जशन करे सघनि था। कोई बि टेंशन न आहे। इहा हिकु इस्लामी मुल्की सतह ते इहा उन्हनि खे इजाज़त हूंदी आहे। तव्हां पंहिंजे मज़हब जी प्रचार करे सघो था, पर पंहिंजे दायरे में। बाक़ी हिते पाकिस्तान में नाफ़िज़ जेको क़ानून आहे न, उहो इस्लामी जमहूरियत आहे। हिते सिर्फ़ु 2 ॻाल्हियूं हलंदियूं। हिते अल्लाह जो किताब हलंदो ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत हलंदी। असांजे मुल्क पाकिस्तान जे अंदरि इहो जेको रूल आहे।